ॾिनो वियो आहे, मूंखे अफ़ीम ॾिनो वियो आहे, मूंखे ठरो ॾिनो वियो आहे। मां सां दुश्मन कयो अथनि, मूंखे काबू कयो, मूंखे काबू कयो, मूंखे टेक ॾियो, मूंखे टेक ॾियो, मूंखे सहारो ॾियो, मूंखे पोइ ते विहारो कंहिं शइ ते, मूंखे हिकिड़ो कुर्सी ताणे ॾियो, हिकिड़ो कुर्सी ताणे ॾियो, हिकिड़ो कुर्सी ताणे ॾियो। अड़े मूंखे कुर्सी ताणे ॾे, वेहां थो 2 मिंट मां वेहां। अल्लाह, खालिक अल्लाह, राज़िक अल्लाह, अव्वल अल्लाह, आखिर अल्लाह, ज़ाहिर अल्लाह। मौलाना अब्दुल रऊफ़। अरे सांगड़ जे साफ़ी जो नालो ॿुधायो, सांगड़ जे साफ़ी जो नालो छो नथा ॿुधायो? सांगड़ जे साफ़ी जो नालो ॿुधायो। पेशी इमाम आहे, दिन खोसन ने के जो गादो भंग ई। जी साईं, जी मां थो बयान ॾियां, मां थो बयान ॾियां। साईं मां पेश इमाम अरे मूंखे कुर्सी ताणे ॾियो। साईं मां पेश इमाम आहियां, चक नंबर 32 हाजी इनायत खान पठान जे मस्जिद में। मां 2013 में हिते जी पेश इमामी शुरू कयो आहे। मूंसां हिकिड़े खोसे अॻे बि मुंहिंजे मथां हमलो कयो हो, पर उहो हमलो 6 ॾींहंनि जो हो। ही हमलो वधी वियो आहे। मूंखे ज़हर ॾिनऊं, मूंखे खोसनि ज़हर ॾिनो आहे, मूंखे शराब पिलायूं, मां सां ज़ुल्म करे छॾियूं। खोसनि खे कढियो वञे, खोसनि ते लानत, खोसनि ते, खोसनि जे खुस ते लानत हुजे। मूंखे ज़हर ॾिनो वियो। तूं सांगड़ जो साफ़ी आई, साफ़ी काॾे वियो, साफ़ी काॾे वियो? साईं बयान वठो, मूंखे ज़हर ॾिनो वियो। मां चक नंबर 32 जो पेश इमाम आहियां। मां पेश इमाम पेश इमामी कयां थो। पटको ॾे, मुंहिंजो पटको, ज़ाती पटको भंग, मुंहिंजो ज़ाती पटको वारा पकोड़ा जे घेरे पेश इमाम के खोसन नाजायज़ी कई है। ये ॾिसो ता लाइव करे साफ़ी को घुरायो, मूंखे ज़हर ॾिनो वियो आहे। चल मूंखे ज़हर ॾिनो वियो आहे। छॾ साफ़ी घुरायो। अरे माना बिल त सही, साफ़ी यार बयान त ॾिया। मां साफ़ी खे बयान ॾिया, हेॾे नथा दियो, हेॾे था। इधर हो जाओ भाई, मैं इसको बयान दे दूं। एक तरफ हो जाए, एक तरफ हो जाए, एक तरफ हो जाए। मैं बयान दो चलता हूँ, मैं अस्पताल तक चलूंगा, मेरा बयान ले लो। अरे सारे साफ़ी आ जाओ, सांगड़ के सारे साफ़ी आ जाओ। हमारे मुल्क में हराम खोर इंसान रहते हैं। खोसा, खोसा, सिबगतुल्लाह, अमानुल्लाह नालो ॾेई भुलायो अथनि। सिबगतुल्लाह नालो रखी अवाम खे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं तव्हां साफ़ी आहियो, साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मूंखे खोसनि ज़हर पीआरियो, शराब पीआरियो आहे, ठरो पीआरियो आहे। मां पेश इमाम आहियां, चक नंबर 32 हाजी इनायत खान पठान, सदरट यूनियन काउंसिल जखड़ाऊ। अरे मैं दस्तां त गिर यार, साफ़ ये करे तंगे ने यार तो। साईं मौजो तव्हां, अरे तुम भी तो सही, गाड़ी में चला दो। मां बयान वो तो बताएं किसने दिया है। अस्सलाम वालेकुम। साईं मेरा गुलजार, ये मेरे पड़ोस में खोसे रहते हैं। 1 मिनट मेरा दिमाग काम नहीं कर रहा है, मैं बयान ऐसे ठीक ठाक दूंगा ना यार। सफिर त कर छा है तो के मां बयान त ॾियां। आखिर असांजो मुल्क आहे, आखिर असांजो पाकिस्तान मुल्क आहे। अहिड़ा ज़ालिम इंसान रहंदा। खोसनि ते लानत हुजे, खोसनि ते लानत हुजे, अमेरिका ते लानत हुजे, इसराइल ते लानत हुजे। अरे मां हलां थो डॉक्टर जे, छॾ त सही। अरे निंदा न खा यार, मां बयान थो ॾियां। साईं साफ़ी वारो वे जो भंग प्यारी आहे, भंग ठरो प्यारो आहे। इनके यानी हालत तमाम ख़राब आहे। जो भाई मां सां साफ़ी ते विहारियो। अरे थदी अस्पताल जो साफ़ी यार बयान त ॾियां। अस्पताल में साईं अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजे पाड़े में खोसा रहनि था, सिबगतुल्लाह, ऐं इहे सभु खोसा मुंहिंजे ज़हर ॾिनऊं, मूंखे ज़हर ॾिने, मारे छॾियऊं। मूंखे अल्लाह बचाए त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी खोसनि मूंखे मारे छॾियो, पंहिंजे तरफ़ां मारियो। 2 बजे 2 बजे मां नमाज़ ज़ोर पढ़ायो आहे, उन खां बाद में तइलीम कई।
अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह